अमन अमान जी सूरत हाल इंतहाई खराब है। असा किरायम जा तफसीलात जमा कयन समन में जमियत उलमा इस्लाम जे कारकुनन जे घरन में चोरियों दाड़ा मोटरसाइकिल जो फुरू मुख्तलिफ वाकयात एफआईआर सब तफसीलात मौजूद हैं। असा चाहो था एक दफो जनाब डीआईजी साहब से मुलाकात करें उनके तफसीलात का आगाह क्यों जेकॾहिं जमियत उलमा इस्लाम जे कारकुन या आवाम जा वो जायज मसाइल हल न किया गया तो बहुत जे तालीमी कॉन्फ्रेंस में असा भी ऐलान क्यों था तो इंशाअल्लाह क़याम अमन जे लाए कानून की हाकमियत जे लाए अवाम जे उन फुरल लुटल चोरी थियल किरायम की रिकवरी जे लाए मैदान ते ईंदा से इंशाअल्लाह मैदान पूरा मुन तरीके से एड़े अंदाज में होंदो जे इंशाअल्लाह मसाइल हल करते ये अफसरान मजबूर थींदा। छा तव्हां जमियत उलमा इस्लाम जे क़याम अमन जे लाए जदोजहद में डोहन जी रिकवरी जे लाए जदोजहद में जेके साथ ॾियो वो पंहिंजा हथ बुलंद करे आप जो इंशाअल्लाह जमियत सां गॾु हूंदासीं। लब्बैक 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 लब्बैक। जेकॾहिं मसाइल खे हल नथो कयो वञे त पोइ पुलिस ऑफिसरनि जे दफ़्तरनि जे आॾो क़ौमी शाइराउनि ते प्रेस क्लबनि ते धरणनि ऐं एहतजाज करण जे लाइ तयारु आहियो? कहिड़ा कहिड़ा तयारु आहिनि?